नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जरवार में खबर ॾींदा हलूं त जरवार लॻ हयात पीताफी में सिंध मलाह फॉर्म घोटकी तरफान मीराणी बिरादरी जरवार पुलिस जी नाइंसाफ़िन खिलाफ हयात पीताफी मेन गेट आॾो एहतजाज मुज़ाहिरो सख्त नारेबाज़ी जरवार SHO अब्दुल वहीद भुट्टो खे हटाइण जो मुतालबो। इन मौके ते मुज़ाहिरीन मुज़ाहिरो कंदे सिंध मलाह फॉर्म यूथ अॻवान मंज़ूर मीराणी कादिर बख्श मीराणी ऐं ॿिनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो दया बिरादरी सां गुज़िरियल 18 महीने खां कमर्शियल प्लाट ते तकरार हलंदड़ है, जंहिंमें केतिराई दफ़ा माण्हू ज़ख़्मी पिण थिया आहिनि, पर जरवार SHO अब्दुल वहीद भुट्टो धुर बणिजी असां ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पिण कूड़ा केस दाख़िल कराया आहिनि। असांजी जरवार पुलिस फरियाद वठण लाइ तयारु न आहे। पुलिस हमेशह हिननि जी वंगार बणिजी असां ते कूड़ा केस दाख़िल कया आहिनि। असां DIG सखर SSP घोटकी खां मुतालबो करियूं था त धुर बणियल SHO खे हटाए असां सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।